छा तव्हां परफ्यूम हिन तरीक़े सां हणंदा आहियो? परफ्यूम जी खुशबू रहंदी हाण ड्रिघे अरसे ताईं। ॼाणियो कीअं? हीअं तक़रीबन हर को परफ्यूम इस्तेमाल करणु पसंदि कंदो आहे, पर आम तौर ते उन जी खुशबू कुझु कलाकनि खां पोइ गायब थी वेंदी आहे। त पोइ हिन तरीक़े सां सॼो ॾींहुं परफ्यूम जी खुशबू खे बरक़रार रखणु लॻभॻि नामुमकिन आहे, पर उहो मुमकिन थी वियो आहे त खुशबू खे ड्रिघे अरसे ताईं कुझु आसान तरीक़नि सां बरक़रार रखे सघिजे थो। जॾहिं तव्हां वेझो था त उन दौरान अव्हां आला हूंदा आहियो। उन वक़्तु अव्हां खे घुर्जे त परफ्यूम लॻायो। उन सां जिस्म खुशबू खे पकड़ींदो आहे ऐं कपड़नि ते को दाग़ बि न थींदो आहे। परफ्यूम खे वेझो करे पोइ जिस्म ते लॻायो, उन खां पोइ कपड़ा पायो। अक्सर करे घणा माण्हू परफ्यूम खे पंहिंजनि कपड़नि ते लॻाईंदा आहिनि, पर उन सां सिर्फ़ कपड़नि ते दाग़ थींदा आहिनि ऐं खुशबू एतिरो वक़्तु नाहे रहंदी। उन करे कपड़नि ते कॾहिं बि स्प्रे न करियो। पर जॾहिं अव्हां जिस्म ते परफ्यूम लॻाईंदा आहियो त उन जी खुशबू ड्रिघे अरसे ताईं रहंदी आहे। परफ्यूम खे कन जे मथे हिसे ते कुल्हे ॻिचीअ ऐं नब्ज़ ते इस्तेमाल करियो। उन सां बि घणे वक़्त ताईं जिस्म में खुशबू बरक़रार रहंदी। वारनि जे कंघे ते परफ्यूम स्प्रे करे लॻायो। ईअं करण सां बि खुशबू ड्रिघे अरसे ताईं रहंदी। उहो तरीक़ो ड्रिघे वारनि जे लाइ बि घणो फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं वार नंढा आहिनि त उन ते बि स्प्रे करियो, खुशबू यको रहंदी। माण्हू अव्हां खां बार बार पुछंदा त कहिड़ी परफ्यूम इस्तेमाल कंदा आहियो, त पोइ देरि न करियो, हाणे परफ्यूम हिन तरीक़नि सां हणो ऐं सॼो ॾींहुं फ्रेश रहो।